रोहल दरिया जी दरगाह ते तूं भी हली आव, पट ते वेही खा लंगर के फ़कीर सां। कंदरावे जो कनड़ीअ में सूफ़ी शाइर बुज़ुर्ग ऐं कंडड़ीअ जे कलतार रोहल फ़कीर जे शाइर फर्ज़ंद दरिया ख़ान जो उर्स थियो। उर्स जे तक़रीबुनि में मुल्क जी कुंड कड़छ मां पांधीअड़नि शिरकत कई। दरगाह जे गादी नशीन नज़र फ़कीर आयल महिमाननि जो सिक सां आदर भाव कयो। रिहाइश बंदोबस्त असीं पाण कंदा आहियूं ऐं जेका बि फ़ुक़रा आहे सॼो उन्हनि जो हिसो ताउन उन्हनि जो आहे। सिंध, पंजाब, उमरकोट खां आयल आहिनि, सागड़ खां आयल आहिनि, पेरूमल खां आयल आहिनि, पंजाब खां आयल सादकाबाद रहीमियार ख़ान। जी जी गवर्नमेंट जो कहिड़ो अथव? गवर्नमेंट जो ताउन आहे, सही आहे। जी जी सही आहे। साईं मेला लॻा पिया मालिक जा, असांजे संत भोजाराम जा मुर्शिद आहिनि, सम्झा गुरु सम्झो, सालो साल ईंदो दीदार करणु हाज़िर बसि रहम करे हाणे बसि रहिजी अचे मुल्क जा हाणे ख़ैर थिए इहो लख आहे बसि रहिजी अचे हाणे। घणे अर्से खां तव्हां हिते पंहिंजे 8-10 साल थियनि साईं हाणे दीदार कंदुमि। तो अखर पढ़े सबको नुक़्तो पढ़े न को, अखर पढ़े सबको नुक़्तो पढ़े न को, वर्क जो विसाल जो सारे सिखे न को, माना कान मुराद चवे हथन दे पो, वाई जन खे वो जन दोस्त न ॾिठो दिल में। वरी मुराद साईं चवे थो तो उठ नकेली नक में जीअं धणी हथ मंझ मुहार, उथारेस विहारेस तोड़े सिर ते सथेस बार, जाॾे ताणे ताॾे तुर्त तयार, तीअं वस वञी पियो यार, ही मुंहिंजो मन मुराद चए। राग रंग जी महफ़िल में ख़ूबसूरत रागी जिनसार समूह रांझन भट्टी ऐं रामचंद सुरन ऐं साज़न जे संगम सां सूफ़ी शाइरनि जे ॿोलनि वसीले सहर तारी कयो। सिक मोहब्बत प्यार ऐं पाबो जे निशान भर दरिया ख़ान जे उर्स जूं तक़रीबूं इन दुआ सां पुॼाणी ते पहुतियूं त सिंध समेत पूरे आलम में सुख ऐं सुरहाण जूं हवाऊं घुलंदियूं रहनि।